दरवाजे वाइट दीवार रोशन सही है सकावत खाते कि घणो अॻे इहो करणु खपंदो असांखे हाणे घणो अॻे करणु खपंदो छो सिंधी अवामी राॻी ऐं जलाल चांडे जो कमाल इहो हो त जलाल चांडे सिंध मंझां अताउल्ला ईसा खैरनी खां वठी इनायत वठी खां वठी ऊर्जा ताईं जा वठ पढ़बो उनखे बि सिंध मंझां हुन नेगाली ॾेई छॾी ऐं पंहिंजो राज लिखी अयूब खान जा जेके फोटू आहिनि उहे ट्रकुनि तां लहराए पंहिंजा फोटू लॻाए छॾी जेके अॻीअ ताईं मूंखे लॻा पिया सम्झां थो त ख़ुदा जी जेका मोहबत आहे उनखे दुनिया जी का बि ताक़त उहा नथी करे सघे हाणे हीअ स्टेज ते ॻाल्हाइनि वेठा जेके महिमान उहे चवनि वेठा रेडियो जा माण्हू त रेडियो त ईंदो ई थियो वाहिद हुन ज़मानो हूंदो जे वक़्त में फनकार वॾा थींदा हुआ रेडियो खां ऐं हू रेडियो वारा हुनजे पुठियां लॻल हूंदा हुआ त जलाल खे किथे पकड़ियूं कलाम अची विया हू माण्हुनि जे पेर में हूंदो हुनजो अंदाज़ सिंधी टोपी जेको हिकिड़े मुड़ुस माण्हू सिंधीअ जो तसवुरु आहे जेको इमेज जेको जुड़े थो पुठियां सिंधीअ जो उहो जलाल चांडे वॾी अपनाए सिंधी टोपी पाइण जेका आहे उहा फ़ख्रु ॻाल्हि थी ऐं हू पंहिंजे हिकिड़े फोक रंग में हो ऐं दिलि सां ॻाइण वारो माण्हू उहा दुनिया में हू ॾिठो आहे त ज़रूरी न आहे त ग्रामर जा ऐं क्लासिकल गवैया ऐं राग या ॼाणू माण्हू ऐं माण्हुनि जी दिलनि में जॻह ठाहे सघे इहा हिकिड़ी पहाड़ी नदी वांगुरु उहे माण्हू आहिनि जेके जॻह पंहिंजी पाण ठाहे जलाल चांडे ऐं अॼु असां जी वसीअ जो न बल्कि डेटा जो प्रोग्राम रखियोसीं वसीअ थोरी जी थींदी आहे जनवरी में ऐं आउं वञी कोन सघियो वसीअ जो वञिणो हो असां कोशिशि इहा कई सकावत खाते जी गायकीअ जे अंदाज़ खे जीअरो रखिजे पोइ हुनजे पुट खे दिलबर जलाल खे असां मुख़्तलिफ़ स्टेज ते खणी वियासीं इस्लामाबाद खां वठी लंडन ताईं परफॉर्म कयो त इहो सिलसिलो हुजे त इहो बि असांजो सकाफ़ती रंग आहे अवामी रंग आहे ऐं अॼु हुनजो औलाद में मौजूदु आहिनि ऐं जेके हुन सां गॾु जेके हमसर आहिनि उहे बि आहिनि या हुनजी गायकीअ जा यका रिपोर्टा जेके फनकार आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि जेके जलाल खे ट्रिब्यूट ॾींदा ऐं असां हाणे ईअं अवामी जेके फनकार आहिनि उन्हनि खे ट्रिब्यूट ॾियण जो ऐं उन्हनि खे ख़राजी तस्वीर पेश करण जो हिकिड़ो सिलसिलो रखियो आहे ॾेई चुका आहियूं इब्राहिम मोहम्मद इब्राहिम खे मोहम्मद जुमन खे काफ़ी फनकारनि खे हाणे ईअं मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त सलेमान शाह खे बि ईअं हिकिड़ो ट्रिब्यूट पेश थिए जेके सिंध जा माण्हू आहिनि नए नसुल खे ख़बर पवंदी उहा छा सर हाणे त कोसर मुड़े साहब ऑफर कई आहे कल्चर खे जलाल चांडे खे किताब लिखण जे हवाले सां उन ते तव्हां छा आहे न ज़रूरु असां कंदासीं ऐं हू मूंसां कोसर ॻाल्हि कई हुई अचे असांजी ख़्वाहिश हूंदी त हुनजी वसीअ ते उहो किताबु जेको आहे उहो ज़ाहिर थिए ऐं हुनजो हुते जेको आहे फता थिए लॉन्च थिए किताब ऐं हीअं थी माण्हुनि खे ख़बर पए हुनजी ज़िंदगी ऐं लाइफ जे बारे में ऐं इहे असांजा यकीन वॾा माण्हू आहिनि जंहिं सकावत खाते जो बुनियादी अच्छा ओवरऑल जॾहिं सिंधी ॾिसो जेके राॻी आहिनि वीचारा बीमारी भेड़ा हुजनि था इलाज मुआवज़े जा मसइला हुजनि था सकाफ़त खातो वारो एतिरी पहिरीं का बि वैरायटी हुनखे नथो ॾिए जॾहिं हू गुज़ारे वञनि था त पोइ सकाफ़त खातो ॾींदा ऐं घटि में घटि तव्हां इहो चई सघां थो त असांखे जॾहिं बि जंहिं बि फनकार जिते बि थी हूंदी असां हुनजो 1 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं ख़र्चु ऐं तव्हां हीअं का बि गुलाम सुल्तान जी मिसाल वठो त असां ख़बर पवे थी सकावत खाते सोशल मीडिया आहे अॻे कॾहिं कंहिंखे मीडिया खे ख़बर हूंदी रेजिंग जो हाणे सोशल मीडिया नथी छॾे करे सघे असां बिल्कुलु हुनजी पोइवारी कई आहे हाणे असीं हेल्थ कार्ड पंहिंजूं फनकारनि खे या आर्टिस्टनि खे हुनरमंदनि खे त हू 3 लख रुपए ताईं पंहिंजो इलाजु कराए सघनि पाकिस्तान जे कंहिं बि आलीशान इस्पताल में इहो कतई कोन्हे असां हुन पंहिंजी कोताही करे कोन में रखी आहे जो असीं हुनजी हयातीअ में हू बीमार हुजनि ऐं असां हुनजो इलाजु न कराए वठी आहे तव्हांखे बेशुमार लिस्टूं तव्हांखे ॾेई सघां थो किथे किथे कहिड़े कहिड़े फनकारनि जी हुनजो इलाजु मुआवज़े में सकावत खाते कंदो नथी आहे पर यकीननि इहो हिकिड़ो मुस्तक़िल हल जो आहे सिहत कार्ड जेके असीं हाणे ॾियणु वञूं पिया ऐं इनशाअल्लाह मुंहिंजी तवको इहा आहे त 1000 पहिरें फेज़ में ऐं ॿिए फेज़ में असीं 5-7 हज़ार खां मथे इहो खणी वेंदासीं नंबर ऐं सिंध जो को बि आर्टिस्ट हुनरमंद जेको आहे उहो ईने विघे कोन हूंदो त हू हुन इलाज जा पैसा कोन कार्ड खीसे में हूंदो उहो आगा खान वञी बि इलाजु कराए सघे अच्छा सकाफ़त खातो हाणे छा कंदो जलाल चांडे क़ौमी राॻी हो उनखे बेटा पेश करण लाइ मदान लाइ का अहिड़ी शइ हुजे
जेका तारीख़ में हिसो बणिजी वई। ऐं सम्झां थो त उनखे इहो यादि करणु ही प्रोग्राम सर जेको साम्हूं आहे ॾिसजो साईं। ही प्रोग्राम जेको अॼु हिते थियो आहे इहो इन ई सिलसिले में थियो आहे जलाल चांडे जे में। हाणे जलाल चांडे जे फन खे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोयां गायक जेके आहिनि मुंहिंजो औलाद आहे या ॿिया उनजी अंदाज़ में ॻाइण वारा जेके आहिनि उहे ई उनखे बचाए सघंदा फन खे। मूंखां ॻायो कोन थींदो लतारूं चपल खणी आऊं ॻाया उहो ताज मस्तानी करे सघे थी जेका कंदी पई अचे वाहिद औरत जेका आहे उहा एकता जे चपली ते ॻाइण वारी आहे। सकावत खातो इहो ई करे सघे थो त हुनजा हुनते प्रोग्राम करे हुनखे ट्रिब्यूट ॾे हुनखे सोशल मीडिया ते ऐं ॿियनि ते हुन ते थींदड़ गुफ़्तगूअ खे पुॼाए हुन ते किताब अचनि था उहे पब्लिश कराए ऐं सकावत खातो इहो ई करे सघे थो। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच।